अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडे सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था ख़बरन दा ख़बर शामिल थे पिया मटियारी में रिपोर्ट अब्दुल सुभान अखलानी जी मटियारी वेझो पानी जे वारे ते वियल नौजवान पुरस्रा नमूने गुम थी वियो। वारसन जो अक़वाशी अमले मथां नौजवान खे खपे गुम करण जो इल्ज़ाम। एलिगेशन SDO ऑफिस अॻियां नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। ये रिपोर्ट मूजिब मटियारी वेझो ॻोठ जाम समूह जे रहवासी मोहम्मद जुमन समूह, मोहम्मद उस्मान समूह, लियाकत ख़ासकली हरी कोहली, रामजी कोहली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जाम समूह वासी नौजवान पोरियत पांचो कोहली खे पाणी जे वारे दौरान ज़रई ज़मीन तां इरिगेशन सब डिवीज़न खेसा नाबूरी जे सब इंजीनियर ज़ोहेब जमाली ऐं दारोगो गुलाम सरवर कोसो ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि सां गॾु तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि कार में खणी गुम करे छॾियो आहे, जंहिंखे 4 ॾींहं गुज़रण बावजूद ज़ाहिर नथो कयो वञे, जेका सरासर लाक़ानूनियत आहे। हिननि वसवारनि ऐं अक़वाशी जे सूबाई वज़ीर याम ख़ान शोरो खां नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो।